हाला में सिविल सोसाइटी हाला पुराणा तरफ़ा इसरा यूनिवर्सिटी के ताउन से गरीब मिसकिन औरतुन के इलाज लाइ एक रोज़ा मुफ्त मेडिकल कैंप लगाई वई। वेब न्यूज़ जे रिपोर्टर अमानुल्लाह डायरी मौजूद मेडिकल कैंप में मुल्क के नालेवर गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर पुष्पा श्रीचंद, डॉक्टर तानिया शेख, डॉक्टर नूरुल आरफीन ऐं ॿियनि हाला पुराणा, खाणोड़, सालारो, मनो, माछी समेत भरपासे के इलाइक़नि में आयल 1000 खां वधीक औरतुनि जो मुफ्त मुआइनो ऐं इलाज करण सां गॾु खेनि मुफ्त दवाऊं ॾिनियूं वयूं। मेडिकल कैंप ते सिविल सोसाइटी पारां इलाज लाइ ईंदड़ औरतुनि जी सहूलियत लाइ कुर्सियूं, थधे पाणी जो पिणु बंदोबस्त कयो वियो। उन मौके ते सिविल सोसाइटी जे चेयरमैन सैयद गुलफाम शाह काज़मी, प्रोफेसर डॉक्टर न्याज़ मेमण, इनायतुल्लाह मेमण, आशिक हलाई, परवेज़ अहमद शेख ऐं ॿियनि चयो त ग़रीब मिसकिन ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत करण खां वधीक ॿी का बि इबादत न आहे। सिविल सोसाइटी गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हाला पुराणा ऐं भरपासे जे रवासिन जे बिना कंहिं फ़र्क़ ऐं रंग नस्ल जे ख़िदमत करे रही आहे। कराची खां आयल माहिर डॉक्टर तानिया शेख, नूरुल आरफिन ऐं ॿियनि महबूब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ग़रीबनि जो इलाज करण ते खेनि ख़ुशी थी रही आहे। 1000 खां वधीक ग़रीब ऐं बेपहुच औरतुनि जो तफ़सीली मुआइनो करण समेत खेनि मुफ़्त दवाऊं पिणु फ़राहम कयूं वयूं आहिनि। सभिनी फील्ड जे डॉक्टर सभिनी ॾाढी सुठी कोशिशि कई आहे ऐं माशाल्लाह हिकिड़ो कामयाबु कैंप रहियो आहे। हर माण्हू जो हिते प्रॉपर इलाज थियो आहे, प्रॉपर उन्हनि खे महीने ताईं जो दवाऊं उन्हनि खे ॾिनियूं वयूं आहिनि ऐं माशाल्लाह ॾाढो सुठो इंतज़ाम हो। हर हिन में असां जिल जी मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उन जो मुआइनो कयो आहे। जेके जिल जो इलाही उन्हनि मरीज़नि जो जेके शहर में नथा अची सघनि ऐं उन्हनि खे हिते ॻोठनि में सहूलियत न आहे। ऐं अॼु फ्री कैंप लगायो वियो सिविल सोसाइटी जी तरफ़ां ऐं हुन में तक़रीबन 800+ पेशेंट्स हुआ ओवरऑल, ॾंदनि जे हवाले सां, स्किन जे हवाले सां ऐं गाइनी जा पेशेंट्स हुया ऐं कैंप ॾाढो सुठे नमूने खां लॻो ऐं डॉक्टर्स वग़ैरह वॾो सुठो पार्ट अदा कयो ऐं सिविल सोसाइटी बि सुठो पार्ट अदा कयो।